तो असांजी नंढी फैमिली आहे, मिट माइट परे आहिनि, असां वेठा आहियूं दूर, पर पोइ बचड़नि खे ख़ुशि करण जे लाइ जेको हाल आहे ईद जी ख़र्ची 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 न त वॾे पर हिते असां अकेला आहियूं, पर ख़ैर मां हिनखे फुल इंजॉय कराईंदुमि, फुल घुमाईंदुमि। दोस्तो जेको हाल आहे तव्हांखे बि मुबारकूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो, सभिनी मुस्लमाननि खे मुंहिंजे तरफ़ खां दिली ईद उल अज़हा जूं मुबारकूं। दोस्तो अॼु ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे, असां वञूं था ईद जी नमाज़ पढ़णु। उमेद आहे त सभु भाइर ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, शाद हूंदो, आबाद हूंदो ऐं हज़ारे ईदूं अलाह साईं तव्हांखे नसीब अदा फरमाईंदो ऐं ख़ुशियुनि भरियूं। दोस्तो अॼु तमामु वॾो ॾींहुं आहे, अॼु क़ुर्बानी जो ॾिहाड़ो आहे ऐं तमामु माना ही ईद वॾी ईद आहे ऐं सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ खां वाजिद चन्ना ब्लॉग मुंहिंजे चैनल जो नालो आहे, उन जी तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे ईद जूं हज़ारे करोड़े ईद मुबारकूं। दोस्तो आउं वञा थो ईद नमाज़ पढ़णु, उन खां बाद में वापसी तव्हांखे अॼु फुल रूटीन ॾेखारींदुमि, वीडियो कंप्लीट ॾिसिजो। ऐं आउं वञा थो दोस्तो पंहिंजे पुट, मुंहिंजे वॾे पुट जो नालो आहे अहमद अली, उन सां गॾिजी नमाज़ पढ़णु। ॿ छोकिरा मुंहिंजा ॿिया आहिनि, उहे नंढा आहिनि, पर ईद जी नमाज़ मां पंहिंजे पुट सां गॾु पढ़ंदो आहियां। दोस्तो असांजूं दुआऊं आहिनि तव्हां हमेशह शाद आबाद हुजो, तव्हां भाइरनि जे सदके असांजा बि ग़म परेशानियूं मालिक साईं दूरि कंदो। ऐं दोस्तो असां वञूं था ईद नमाज़, असांजे इलाइक़े जी ईद नमाज़ जो टाइम आहे 8 बजे, 8 तक़रीबन थियण वारा आहिनि। असां वञूं था नमाज़, वापसीअ जे बक़ाया रूटीन तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे आउं ॾेखारींदुमि। वीडियो ॾिसण जे लाइ तमामु घणी महिरबानी, तमामु घणी महिरबानी। वीडियो अहिड़े ताईं ॾिसिजो, जेके नवां दोस्त आहिनि उनखे रिक्वेस्ट आहे त तव्हां लाइक सब्सक्राइब लाज़मी कजो। त दोस्तो असां वञूं था ईद नमाज़, शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारकूं, ईद मुबारकूं, ईद मुबारकूं, ईद मुबारकूं। दोस्तो आउं पढ़ी आयो आहियां ईद नमाज़, तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे सभिनी खे तमामु घणियूं दिली ईद मुबारकूं ऐं हमेशह ख़ुशि शाद आबाद रहो ऐं हज़ारे ईदूं तव्हां इंशा अल्लाह ताला सभु ख़ुशियूं तव्हां माणींदा रहो। दोस्तो आउं पढ़ी आयो आहियां ईद नमाज़ ऐं हाणे असां खाईंदासीं सभु मिली सयूं। असांजूं सयूं बिल्कुलु रेडी आहिनि। ईद नमाज़ खां बाद में हर घर में मिठो थींदो आहे, असां हे सयूं कयूं आहिनि। जेको हाल आहे सॼो ॾींहुं पियो आहे, इंशा अल्लाह ताला जेको नसीबु हूंदो खाईंदासीं ऐं तव्हां सभिनी भाइरनि खे बि ॿुधाईंदासीं, शेयर कंदासीं। पर फ़िलहालु असां खाई रहिया आहियूं सयूं। दोस्तो असांजी मज़ेदार बिरयानी तयारु आहे ऐं असां हिन महिल ईद खे फुल इंजॉय करे रहिया आहियूं। दोस्तो हिकु तमामु वॾो ॾियारो आहे, हीअ आहे असांजी बिरयानी। मां निंड सां गॾु खाई रहियो आहियां बिरयानी। उमेद आहे त तव्हां सभु ॿार कुझु न कुझु खाईंदा लाज़मी हूंदव। हीअ आहे असांजी मज़ेदार बिरयानी, आउं खावां थो बिरयानी। दोस्तो वीडियो पूरो ॾिसिजो, अॼु तव्हांखे पूरे ॾींहं जी मुकमल रूटीन ॾेखारींदुमि। हेलो दोस्तो, उमेद आहे तव्हां सभु ॿार ईद खे फुल इंजॉय करे रहिया हूंदा ऐं आउं बि इंजॉय करे रहियो आहियां पंहिंजे बचड़नि सां गॾु। दोस्तो ईद उल अज़हा आहे, सभिनी खे ख़बर आहे त हीअ क़ुर्बानी जी ईद आहे ऐं तव्हांखे मां कल्ह त ॿुधायो मां न करे सघियो आहियां पंहिंजी क़ुर्बानी, पर जेके बि संगत मिट माइट ओड़ो पाड़ो आहे त उहे असांजो ख़्यालु लाज़मी रखंदा आहिनि। त अॼु असांखे मिलियो आहे क़ुर्बानीअ जो ही गोश्त। इहो गोश्त मिलियो आहे, असां हिन महिल कयूं था पंहिंजे खाइण पीअण जी तयारी। दोस्तो उमेद आहे त तव्हांखे अॼु जो व्लॉग तमामु सुठो लॻो हूंदो ऐं पसंदि बि आयो हूंदो, त लाइक लाज़मी कजो। त हिन महिल ॾींहं जा तक़रीबन थी रहिया आहिनि 2:30 ऐं असां हिन महिल कंदासीं पंहिंजे खाइण पीअण जी तयारी। ऐं ॿियो बि घणो कुझु खाधो आहे, ईद आहे त ईद में एक्स्ट्रा शयूं बि माण्हू खाईंदा आहिनि जेके आम ॾींहं में न खाई सघंदा आहिनि।
त वरी इंशाल्लाह ताला नेक्स्ट वीडियो मां तव्हांखे शाम ॾेखारींदुमि, शाम जी, राति जी, सुबुह जी फुल रूटीन ॾेखारींदुमि। उमेदु आहे तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे ही मुंहिंजो ब्लॉग तमामु सुठो लॻो हूंदो। त दोस्तो अगरि सुठो लॻो हुजे त तव्हां मूंखे लाइक ऐं कमेंट लाज़मी कजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़। रखिजो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु। दुबारा तव्हां सभिनी भाइरनि खे मुंहिंजे तरफ़ खां दिली ईद मुबारक।